वरी कहिड़ो किस्सो खणी आयो ई चाकर खान? सरदार बाबा न को किस्सो आहे न ड्रामो आहे, मुंहिंजी इज्जत जो मसालो आहे। कहिड़ी इज़त, कहिड़ी गैरत तुंहिंजी? मुख्तियार वरी जमीला जो मसलो खड़ो कयो आहे, उनखे हथ तव्हांजो आहे, न त छा चाकर खान? जमीला मुख्तियार जी ज़ाल आहे। जमीला हाणे मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी इज्जत आहे, तव्हां उनजे विच में न अचो। हू मुंहिंजे राज जा आहिनि, मां उन्हनि जो सरदार आहियां, छो न ईंदुसि विच में? ऐं तो निकाह जे मथां निकाह विधो आहे। सरदार रांझन खान असां मल आहियूं, उन्हनि खे चव त मल जे मैदान में मूंसां मुक़ाबिलो कनि, बाक़ी रनुनि खे विच में आणे मूंसां न विढ़नि। इहो जवाननि जो कमु न आहे। चाकर तो जेको कमु कयो आहे उहो जवाननि वारो कयो आहे, जो मुख्तियार जे नाले ईअं थो चए। जेकॾहिं तूं ज़िद कंदे न त तुंहिंजी ज़िंदगी बि वेंदी ऐं इज़त बि वेंदी, छो त मां सरदार रांझन खान आहियां। रांझन खान। त पोइ ठीकु आहे सरदार रांझन खान, जेकॾहिं मुख्तियार मूंखे मारे, जमीला खे वठी वञे त बल वठी वञे, बाक़ी जेसीं ताईं मां जीअरो आहियां जमीला खे वठी न वेंदो वठी जमीला खे। सरदार रांझन खान, एतिरो सवलो न आहे इहो। दुआ मुंहिंजी मंगाए, जेकॾहिं हुनजो रिश्तो किथे थियो न, दुनिया खे ॿाहिरि ॾेई छॾींदुसि मां। सिकंदर खान, बाबा एॾो जोलान मां पे था ॻाल्हायो? ख़ैर त आहे? कैसा था ॻाल्हायो? आहे त हिते केरु बि कोन्हे। कमदार, मुंहिंजे अंदरि बाहि लॻल आहे। मूंखे ख़बर पई आहे त सरदार रांझन खान पंहिंजी ॿी जोत हुन कमदार जे पुटु अवदार खे ॾिनी। भलाड़े भांग तुंहिंजो भीड़ो, दाल मां सीरो। हाणे इहो वत ॻाढ़ो छोरो असां चयोसीं सरदार थींदो, सरदार। छा मिली छा जुलाब? कमदार, सरदार थियण एॾो सवलो न आहे। दुआ मुंहिंजी मंगण मां जेसि ताईं ज़िंदा आहियां हुनजो रिश्तो किथे न थी सघे, सम्झी? बाबा सही चवां, तूं कुझु बि कोन कंदे। अॼु ऐलान थियो आहे, सुभाणे शादी थी वेंदी धूम धाम सां। तूं अलॻि वांगुरु वात पटियो वेठो हूंदे तूं छा कंदे? बाबा, जेकॾहिं कुझु करणो अथई न त माण्हुनि जूं बाउंड्रियूं बंदि करणियूं अथई न, बारूद मूं वटि जाम आहे, करके धमाका दे, बंभोर खे बाहि, को ममड़ मचाए त मज़ो अचे। कमदार, धमाका त अहिड़ा थींदा न कि माण्हू सॼी ज़िंदगी यादि रखंदा। तूं देरि न कर बाबा। छाजी देरि थो करी? बाबा, इन्हनि गैरत जे मसइलनि में सोचबो न आहे, सिर तरीअ ते रखे मक़्तल गाह में कड़की पवंदो आहे, माण्हू घिड़ी पवंदो आहे। देरि कोन कबी, अञा त रुगो ॻाल्हि थी। सरदार रांझन खान रुगो रिश्ते जी ॻाल्हि कई आहे, रिश्तो कयो न आहे। असल मसइलो सरदारी हुनजी पग जो आहे। बाबा, तॾहिं त मां मथो हणाए थो। खण भाला, विढ़ भाकुरे, आॾी ढाल मढाल, कड़की पवने रांझन खान ते, पोइ सरदारीअ जे पग तुंहिंजे मथां हूंदी न। चयोमांइ न कमदार, हाणे देरि न कबी। मां अॼु हिन रांझन खान खे ज़हर थो ॾियां। उहो हिकु दफ़ो मरी वियो न त पोइ दुआ सिर्फ़ु हूंदी आहे, केर बि नथो रोके सघे, सम्झई? रखीसीं जान जा पुट, को कमु करे ॾेखार, कर माण्हुनि जूं बाउंड्री बंदि।
अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। सोडा ॾे अलावाल चाचा जी तबियत कीअं हाणे? बाबो ठीक लॻो पिया डॉक्टर, अल्लाह जा एहसान आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। सोडा हिकु ॻाल्हि चवां, मञंदे मुंहिंजी ॻाल्हि? हा हा छो न डॉक्टर साहब, मञण जहिड़ी हूंदी त ज़रूरु मञींदुसि। यार तो वारो पीउ कुराड़ो थी वियो आहे, हाणे कुझु हुन जे लाइ सोच, का नौकिरी बोकरी करे यार। सोडा डॉक्टर साहब सही तो चवई, नौकरी कर त सही आ। डॉक्टर साहब असल में ॻाल्हि इहा आहे त असांखे कंहिंजी ग़ुलामी करण ईंदी ई कोन्हे। असां आज़ाद क़िस्म जा माण्हू, कंहिंजी ग़ुलामी कयूं ई कोन। सोडा नौकरी करण में महीनो न आहे। चरिया नौकिरी करण का ग़ुलामी कान्हे का। डॉक्टर साहब जॾहिं साहब अचे उनखे चइजे साहब अस्सलाम वालेकुम, साहब छा खाईंदे छा पींदे, या ग़ुलामी न आहे त ॿियो छा आहे? तूं सम्झंदे या न सम्झंदे सोडा मूंखे ॿुधा यार। साहब जॾहिं वक़्तु आयो न सम्झी वेंदासीं। अल्लाह हाफ़िज़, हालिया तलो। यार जमीला जे बारे में छा ख्याल आहे? चाकर सां हिसाब करणो आहे या न? चाकर खां त हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाबु वठिणो आहे। बाक़ी जमीला मूंसां धोखो कयो आहे, उनखे लोड़ण ॾे। मामिलो जमीला जो आहे। जेकॾहिं जमीला तोसां सची आहे त चाकर कुझु बि नथो करे सघे, वूॾो ॾंड बि भरींदो। पर जेकॾहिं जमीला चाकर सां सची आहे त पोइ तूं कुझु नथो करे सघीं। मां पहिरियां हुन सां मिलां, हक़ीक़त मालूम कयां। तूं भली जमीला सां मिली या न मिली, पर मूंखे उन खां नफ़रत थी वई आहे। मूंखे अॼु बि उहा घड़ी यादि आहे जॾहिं हुन मूं ते बंदूक हलाए ऐं फिरी वञी चाकर जो पासो वरितो। हाणे तूं ई ॿुधा त उन औरत मां कहिड़ी उमेद रखां। यार थी सघे थो त हुन में जमीला जी का मजबूरी हुजे। न न, हुनखे का बि मजबूरी कोन्हे। वो बेवफा है, बेवफा। ऐं उनजी सज़ा उनखे मां बि ॾींदुसि त कुदरत वारो बि ॾींदो। पर मुख्तियार मूं ॿुधो आहे त जमीला चाकर वटि ॾुखी आहे, हू ज़ालिमा ऐं हुन ते तशदुद कंदो थो रहे। जेकॾहिं जमीला खे चाकर खां बचाइणो आहे त फ़ैसिलो थींदो त हक़ असांखे ई मिलंदो। पर हूअ मुंहिंजी दिलि तां किरी पई आहे, ऐं किरियल शइ खे सजाइण इहा बेवकूफ़ी आहे। पहिरियां मां हुन सां मिलां, हक़ीक़त पुछां, पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। ठीकु आहे, मूंखे बि थोरो भोतार में कमु आहे, मां बि हुन सां मिली अचां थो। अच। दबड़ी 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 दबड़ी। अरे मूंखे मुंहिंजी कार मोटा ॾियो। किथे आहे मुंहिंजी कार? चरे मां फासी वियासीं, हिन मां हाणे कीअं जान छॾायूं? न्याज़ जान त छॾाइणी पवंदो ई न, हिन चरे सां मुंहुं तूं ॾींदे न भा। लाल कार मूंखे मोटा ॾियो। पहलवान मूं हिकु ॻाल्हि ॿुधी आहे, चई त ॿुधायां साबित तुंहिंजे लाल कुंवार जी। मुंहिंजी लाल कुंवार जी ॻाल्हि? जल्दी ॿुधा जल्दी ॿुधा। हिन इलाइक़े में हिकु वॾो मेलो लॻंदो, उन में वॾा वॾा पहलवान ईंदा। असांजो गुलाम हुसैन मल्ह बि विढ़ंदो, वॾा मुक़ाबिला थींदा। मुंहिंजो पहलवान सां कहिड़ो कमु? वो भली मल्ह विढ़नि। मूंखे मुंहिंजी लाल कुंवार खपे, न त मां तोसां विढ़ंदोसां। ॿुध त सही, ॻाल्हि सम्झ त सही। जेको हिन मुक़ाबिले में मल्ह मारींदो ऐं शेरे सिंध थींदो, लाल कुंवार उनखे मिलंदी। मुंहिंजी लाल कुंवार शेरे सिंध खे मिलंदी?
पोइ मां शेर सिंध आहियां। मां अचो मूंसां विड़ो, अचो अचो ॾिसो छा था, मां ई शेर सिंध आहियां। अचो मूंसां विड़ो, अचो शेर सिंध में। मल्ह हिते न विढ़ंदासीं, मल्ह मेले में विढ़ंदासीं। मुंहिंजी सलाह वटि तूं वञ घर, वञी मखण में कुटियूं भोरे खा, बादामियूं खा, पाण खे पाले पोइ उते अची जाए, उते तोसां मल्ह विढ़ंदासीं। मुंहिंजी लाल कौन, मां अचाई थो, मुंहिंजे लाइ बुसरी तयार करे रख। मां ई शेर सिंध आहियां, मां ई शेर सिंध। डॉक्टर हूं उन्हनि को प्लाट खाली करायो आहे, हाणे तूं देर न कर, वञी उते कमु कर। सोडा ॻाल्हि ॿुध, मां चयो मई न मूंखे फॾे वारी ज़मीन न खपे, तूं खामखा उन्हनि सां विड़े थो, यार को नुक़सान थी पए पोइ। डॉक्टर जेको रब खे मंज़ूर हूंदो उहो थींदो, ॿुधो नथी त जवान त फॾो न त जॾे जो जॾो। अदा सोडो सही थो चए, जवान त फॾो न त जॾे जो जॾो। तूं चुप कर, ही डॉक्टर माण्हू आहे, ही छा ॼाणे फॾनि मां। डॉक्टर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, इन अस्पताल में घणनि माण्हुनि जो हथु आहे त इहा अस्पताल न ठहे, ऐं इन में मुंहिंजो ऐं ॻोठ वारनि जो ज़िद आहे त इहा अस्पताल ठहे, छो त इन में सॼे ॻोठ वारनि जी भलाई आहे। डॉक्टर भलाई आहे। इहे जेके पैसा ज़मीन में फासाया आहिनि इहे कीअं मिलंदा? अदा इहे पैसा मिली वेंदा, कुझु पाण खे बि हिमत करणु खपे। डॉक्टर तूं अस्पताल वञी ठाराए, अगरि तूं नथो ठाराए सघे न मां बीह करे ठाराईंदुसि अस्पताल। ॾिसां केरु थो चए माईअ जो लाल, जेको बि आयो न हुनखे मारे उते दफ़न न कयो त सोडो मुंहिंजो नालो न आहे। हा कमु शुरू कराए। अदा ॾिस, जंहिं ॻाल्हि जो डिॼ हुयो न उहा ई थी, सोडो हाणे वञी उन्हनि ताईं पतो आहे। फालतू ॻाल्हियूं न कर, इहो ॿुधाए त गाॾी रखी आई या कोन? शेरू मां गाॾी छॾे आयो आहियां, पर वॾी मुश्किल सां छॾे आयो आहियां। तव्हां सुठो न आहे कयो, हाणे घर में मोतियूं ऐं रवा पाए वेही रहो। उन्हनि जहिड़ो कयो था, उन्हनि जहिड़ो शहर में कंधु न खणी सघंदासीं। हाणे बाबू तूं सही थो चवीं, मूंखे बि निंड कोन आई, सॼी राति सोढे जे बारे में सोचंदो रहियो आहियां। शेरू इन सोढे असांखे ॾाढो तंग कयो आहे, जे वधीक रियात कईसीं न असांजे ॻिचीअ पइजी वेंदो, ॻिचीअ। शेरू हाणे सोचणु छॾे ॾियो, मुंहिंजी सलाह मञो त हुनखे ख़तमु कयो, पोइ असांजे साम्हूं कोई बि दुश्मन न ईंदो। हा मुर्तज़ा सही थो चवे, हाणे हिनखे ख़तमु करणो पवंदो, पर हू मिलंदो किथे? अॼु जुमेरात आहे, सोढो हर जुमेरात बुखारी साईं ते टूटी ॾींदो आहे, ऐं अॼु उते ई सोढो असांखे मिलंदो। त पोइ सही आहे, हलो हल हुन सां घटि नाहे करणी। दिल वटां ॻाल्हि कई थी शेरू, पोइ देरि छाजी आहे, हलो त हुनखे ख़तमु कयूं। बाबू दुश्मन खे कंदो आहे काबू। शेरू असां तयार आहियूं, मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुध, सोढे खे गोलियूं मां सीने में हणंदुसि, मां हणंदुसि। हा बाबू तूं पंहिंजे दिलि जी अखि मार जाए, पर पोइ सोढे खे टुकड़ा टुकड़ मां कंदुसि, मां। मुख्तियार, जमीला तोसां मिलण थी चाहे, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हू बेवफ़ा आहे, मां हुन सां कोन मिलंदुसि। ईअं सम्झ त हूअ मुंहिंजे लाइ मरी वई, मां हुन जे लाइ मरी वियुसि। हा ज़िद खे छॾ, पहिरियां तूं हुनखे ॿुध त हू चवणु छा थी चाहे। जेकॾहिं जमीला तुंहिंजी थी वई न, जाकर कमज़ोर थी पंहिंजो पाण मरी वेंदो। मुंहिंजी दिलि त नथी चवे, पर जेकॾहिं तूं एॾो मजबूर थो करी न, त पोइ मां हुन सां मिलंदुसि।
पर उन खां पहिरियां तूं हुन सां ॻाल्हाए ॾिस त उहा छा थी चवे। इहा ॻाल्हि सही आहे मुख़्तियार, पहिरियों असां हुन सां मिलूं पोइ तूं ॻाल्हाएसि। ठीकु आहे दोदा, तूं जमीला खे ॿुधाए त कुर्बान तोसां मिलणु थो चाहे। कुर्बान, मां अॼु ई जमीला सां मिलां थो, तव्हांजो न्यापो ॾियां थो। कुर्बान थोरो ग़ुलाम हुसैन ते बि अखिर रखो, हू रस्ते तां लही वियो अथई, सो बि कंहिं रन जे चकर में। हा, मूंखे बि ख़बर पई आहे त हू शादी करणु चाहे थो। अञा हुन जी उमिरि शादीअ जी त न आहे। पहिरियां शेरे सिंध त थिए, पोइ हुन जी शादी बि कराईंदासीं। पर इहा ख़बर त पए त आख़िर हुन अखि अटकाई किथे आहे। हुन अखि अटकाई आहे हेबत ख़ान जे धीअ सां। इहो ग़ुलाम हुसैन ग़लति कयो आहे। कुर्बान, मुंहिंजा भाउ ग़ुलाम हुसैन खे सम्झाए, छो थो हरू भरू पाण खे दुश्मनीअ जी बाहि में उछलाए। एॾो ना सम्झ बि कोन्हे को ग़ुलाम हुसैन, जेका ॻाल्हि हुनखे सम्झ में न अचे। ख़ैर, वरी मां हुनखे सम्झायां थो। बीर डॉक्टर हिते बीर। लेला छाई केड़ी फज़ीलत आई है? अॼु मां तोसां फ़ैसिलो कंदसि। छा जो फ़ैसिलो? इस्पताल में सॼो ॾींहुं वेठो आहीं ऐं नई गाॾी वरिती अथई, मूंखे बि घुमाइण नथो हली, छो? ठीक आ, को मसलो कोने। हल तूं वे गाड़ी में, तोखे हाणे तो मां घुमाया हली। अॼु मुंहिंजी दिलि चवे थी त मां कंहिं दरगाह ते घुमां। अच्छा, दरगाह ते हलंदी है। हल पो तोखे मां बादशाह पीर वयल ते वठी दो हला। सरदार साईं, ये मुंहिंजे दोस्त जो पुटु आहे, पर हिन हिकिड़ी ॻाल्हि करे मूंखे परेशान करे छॾियो। छा ॻाल्हि आहे कुर्बान? मूंखे खुली ॿुधाए। साईं पाण ॿुधाईंदो तव्हां। सरदार साईं, मुंहिंजो नालो शेरदिल आहे। मां कराची में कमाईंदुसि। उते हिकिड़ो वाक़ियो थियो, फैक्ट्रीअ खे बाहि लॻी। ही त वॾी ॻाल्हि करे वियो, पोइ हाणे छा करणु घुरिजे? बाबा, ही हुन छोकिरीअ सां शादी करणु थो चाहे, पर उहे छोकिरी हिनखे ॾियनि कोन था। मोहतर साईं, तव्हां हुनजे पीउ खे सम्झायो, हू त मरी चुको आहे। आउं हुन सां शादी करणु थो चाहियां ऐं हुनखे सहारो ॾींदुसि। बाबा, ही सही थो चए। मां रमज़ान खे वठी ईंदुसि, वधीक तव्हां हुनखे सम्झाइजो। ठीकु आहे, इहो त सुठो आहे, मां हुनखे सम्झाईंदुसि। बाबा साईं, तव्हांजो न्यापो मिलियो, तव्हांजे न्यापे ते हाज़ुर अची थियो आहियां। हुकुम कयो। हिकिड़ो खून करणो आहे। खून करणो आहे? बाबा साईं, का नई ॻाल्हि आहे छा? इहो सम्झो खून थी वियो। ॿियो हुकुम? हींअर जो हींअर खून करणो आहे। बाबा साईं, तव्हांजो रुगो हुकुम थिए, हींअर जो हींअर थींदो। ॿियो हुकुम? गोली चैम्बर कर। हाँ बाबा, हाँ थी वियो बाबा, थी वियो। पिस्टल पंहिंजी लोदड़ीअ ते रख।
जी छा पिया चओ बाबा मश्की ज़रूरु न कयो बोड़ो त नहीं चवाए तो पिस्टल पंहिंजी लोदड़ीअ ते रख ॾिसो कुम बाबा बाबा इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे दिल त चए थी त मां तुंहिंजी खोपड़ी उॾाए छॾियां पर तुंहिंजूं कुझु चङायूं यादि थियूं अचनि बाबा ॿियो थियो छा आहे आख़िर ॿुधायो न मूंखे बाबा करी वञ मुंहिंजे अखियुनि जे आॾो हम कर पंहिंजी शिकिल हलो बाबा मुख्तियार ग़लती इंसान खां थींदी आहे मां ख़तादार आहियां मूंखे माफ़ करे छॾ मूंखे हथ न ॿध जमीला वयल वक़्तु कॾहिं बि वापसि न ईंदो हाणे तूं ई ॿुधा जेकॾहिं मां तोखे माफ़ कयां त छा मुंहिंजूं खसियल ख़ुशियूं मूंखे वापसि मिली वेंदियूं मुख्तियार चाकर मूंसां धोखे सां शादी कई जॾहिं तूं मूंसां मिलण आयो हैं त चाकर खान पुलिस जा माण्हू वठी तो ते हमलो करायो हो ऐं चाकर खान इहो हुलायो त मुख्तियार मरी वियो आहे पुलिस मुक़ाबले में पोइ त मुख्तियार मुंहिंजी दुनिया ई उजड़ी वई चाकर खान मूंसां धोखे सां शादी कई ऐं हाणे हू ज़ालिम मूं ते रोज़ ज़ुल्म थो करे ऐं जॾहिं खां तोखे ॾिठो आहे त जीअण जी उमेद जागी आहे त मुंहिंजो मुख्तियार ज़िंदा आहे मां खणी तुंहिंजे ॻाल्हियुनि ते यकीन बि कयां पर मूंखे एतिरो ॿुधा त तो मुंहिंजे मथां बंदूक छो हलाई बसि मां हुनजी ॻाल्हियुनि में अची वियसि इहा ई मूंखां ग़लती थी वई हाणे मां तुंहिंजो ई साथ ॾींदसि मूंखे चाकर जे ज़ुल्म खां बचा मुख्तियार तूं किथे बि फ़ैसिलो करा मां तुंहिंजो साथ ॾींदसि जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ मां चाकर सां ॻाल्हियूं करायां थो जे ॻाल्हियुनि में अची वियो त ठीकु आहे न त मां हुनजे घर में घिड़ी तोखे वठी ईंदुसि पोइ ॾिसां त इहो चाकर छा थो करे ठीकु आहे मुख्तियार मां हाणे हलां थी ठीकु आहे तूं भली वञ